कयूं त सिंध सरकार तरफ़ां पोरित दो भील जो केस विढ़ण ऐं संदसि घर भातियुनि खे थरकोल प्रोजेक्ट में नौकरी ॾियाराइण जो ऐलान कयो पियो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं संदसि चवणो त दो भील जे वारसनि सां गॾु आहियूं। चोरी पंहिंजी जाइ ते पर तशदुद क़बूल नथो करे सघिजे। पोरित दो भील जे वारसनि खे 1 करोड़ रुपयो मुआवज़ो ऐं ज़ख़्मी पोरियतनि खे 50,000 मुआवज़ो ॾिनो वेंदो। हुकूमती कमेटी तरफ़ां इहो ऐलान कयो पियो आहे। इस्लाम कोट में थरकोल ब्लॉक 2 में सिक्योरिटी गार्ड्स ते तशदुद में क़त्ल थियल पोरित दो भील वारे मामले ते वॾे वज़ीर जी जोड़ियल कमेटी जांच कमेटी जे अॻवाननि तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। सिंध सरकार पोरित दो भील जो केस विढ़ण ऐं संदसि घर भातियुनि खे थरकोल प्रोजेक्ट में नौकरी ॾियाराइण जो ऐलान कयो आहे। तफ़सील इन जा मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर दो चांडियो खां। दो वधीक आगाह कजो। पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टे जो नोटिस वठण वॾे वज़ीर पारां जेका 3 रुकनी वज़ारती कमेटी जोड़ी हुई थर जे दो भील वारे वाक़े जे हवाले सां उन हिते प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस में जेके ऐलान कया आहिनि इम्तियाज़ शेख सूबाई वज़ीर हिन कमेटी जो सरबराह सरदार शाह हिन कमेटी में शामिल आहे। थर सां चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उहे बि हिन प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूदु आहे। हुननि में हुनजो चवणो त 8 गार्डनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। दो भील जे हवाले सां कमांडर काशिफ हिकिड़ो ख़ानगी मैनेजर जेको आहे उनखे बि जांच में शामिल कयो वियो आहे। चो त सिक्योरिटी इंचार्ज खे मुअतल कयो वियो आहे। हिन वाक़े खां पोइ सिंध गवर्नमेंट दो भील जे वारसनि सां गॾु बीठी आहे। उनजे ख़ानदान जी कफ़ालत कंदी, उनजी मालिकी कंदी। हुनजो चयो त असां 1 करोड़ रुपया दो भील जे जेके वारसनि खे मुआवज़ो ॾींदासीं। 2 जेके ज़ख़्मी आहिनि उनखे 50 जेके आहिनि उहे पैसा ॾींदासीं। चयो त इस्लाम कोर्ट सीपेक मनसूबो आहे। इम्तियाज़ शेख खे चवणो त माण्हू एहतिजाज न करे रहिया हुआ पर हीउ सीपेक मनसूबे ते हमलो करे रहिया हुआ। तंहिंजे करे पुलिस उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई। चयो असां केसनि में पोइवारी बि कंदासीं। असां हुते वेंदासीं। जेको साफ़ियुनि ते तशदुद थियो उन हवाले सां पिणु SP मोज़रत कई आहे। असां पाण वञी उन साफ़ियुनि सां मिलंदासीं। असीं दो भील जे वारसनि सां गॾु आहियूं। जेके जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार थींदा। उन केस जी जेका पोइवारी आहे उहा सिंध गवर्नमेंट कंदी। जी दो इन बाबति भी थोड़ो आगाह कजो। सहाफ़ियुनि तरफ़ां इहे सवाल पुछा विया बार सूबाई वज़ीरनि खां त उते सहाफ़ियुनि खे बि कवरेज खां रोकियो वियो। पुरअमन एहतजाज हो जंहिं ते पुलिस कड़की पई। हाणे जेके 9 ॼणा गिरफ़्तार कया विया आहिनि उन्हनि इल्ज़ाम बि हयो आहे त SSP पाण उन्हनि खे तशदुद जो निशानो बणायो आहे। इन जो को ज़िक्र कयो जेका जांच कमेटी जोड़ी वई आहे हुकूमत तरफ़ां? काफ़ी पहिरियां सवाल थियो इम्तियाज़ शेख खां बतौर जो ॿियनि वज़ीरनि ॿियनि कमेटी मेंबरनि इन सिलसिले में कुझु जवाबु न ॾिनो। पर जेको इम्तियाज़ शेख आहे हुनजो चवणो त असां सहाफ़ियुनि खां मुआज़रत कई आहे। SP पाण कई आहे। हुते वञी हुननि सां मिलंदासीं। पर ओवरऑल हिन सॼे जेको पुलिस कार्रवाई हुई उनखे इन इहो चई सपोर्ट करे रहिया त हीउ सीपेक मनसूबो उन करे उन ते हिननि हमलो करण पियो चाहियो, हिननि काह करण पियो चाहियो। जंहिंजे करे असां पुलिस खे इहो दहशतगर्दी जा केस दाख़िल करणा पिया या जेका कार्रवाई आहे उहा करणी पई। हिन जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उहा 2 हिस्सनि में हिकिड़ो त हुन जेका थरकोल एंग्रो कंपनी आहे उनखे हिकिड़ी सपोर्ट पई कई त जेका कार्रवाई थी आहे उहा पुलिस छाकाणि त सीपेक मनसूबो हुयो ऐं हिननि जेके माण्हू एहतिजाज कनि पिया इहे हमले आवार हुआ त इन करे हुनजे ख़िलाफ़ इहा कार्रवाई थी आहे। ऐं हुन सां गॾोगॾु ॿियो पासो जेको हुयो त दो भील सां जेको वाक़ियो पेश आयो हुनजी फैमिली सां उन हवाले सां हिननि हिकिड़ो इन रिलीफ जो जेको इहो ऐलान कयो आहे त हीउ पैसा बि ॾिना वेंदा नौकिरी। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख इहो चयो त पोरित दो भील जे वारसनि खे मुआवज़ो ॾिनो वेंदो, उन्हनि खे नौकरी ॾिनी वेंदी, तशदुद बर्दाश्त न कयो वेंदो। पर पुलिस जे हवाले सां जेको इन में जांच जो किरदारु रहियो आहे पुलिस जो उन ते को मौक़िफ़ नथो ॾिनो वञे त इब्तिदाई तौर ते जेके 3 जवाबदार वारसनि तरफ़ां नामज़द कया विया हुआ जंहिंजी ख़ातिरी बि कराई वई हुई SSP थरपारकर तरफ़ां त उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वेंदो। उन्हनि थरकोल प्रोजेक्ट जे 3 मुलाज़मनि सिक्योरिटी गार्ड्स त ज़मानत कराए वरिती। जी बिल्कुलु इहे बार सवाल थिया हुया सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख खां इन कमेटी जे मेंबरनि खां जंहिंमें थर जा चूंडियल नुमाइंदा मौजूदु हुया त उहे जेके गार्ड आहिनि उन्हनि चयो त कोर्ट मां उन्हनि जी ज़मानत थी आहे पर असां उन सिलसिले में उनजी ज़मानत दर्ज कराइण लाइ कोशिशूं वठंदासीं। बार उनखां सवाल कयो वियो हो त जेको पुलिस जो उते रोल आहे उहो धुर आहे ऐं उहा पुलिस जेका आहे उते मक़ामी माण्हुनि जे ख़िलाफ़ ऐं सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई। उन में इम्तियाज़ शेख चवणो त पुलिस जेका आहे उहा छाकाणि त मनसूबो हो सीपेक जो उन करे इहा कार्रवाई कई हुई। उनजो चवणो त असां सहाफ़ियुनि सां वापसि मिलंदासीं। तंहिं करे हिननि वटि सवाइ मुआवज़े जे ऐं उन्हनि जी फैमिली खे सदे करण जे ऐलान खां सवाइ
बाक़ी का बि इन्वेस्टिगेशन जे हवाले सां का इंफॉर्मेशन न हुई न ई इन वटि जेसिताईं हुते वञी सूरताल खे ख़ुदि नथा ॾिसनि तेसिताईं हिते जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई उहा बुनियादी तौर थर जे चूंडियल नुमाइंदनि खे हिते जेके आंदो वियो हो जिन में पुराणा जेके इंजीनियर ज्ञानचंद हिते मौजूदु हुयो, सरदार शाह हिते मौजूदु हुयो, कासिम सराज सूमरो जेको आहे उहो हिते मौजूदु हो, नगर पार्कनि मां चूंडियल MP आहे। उन खां सवाइ डॉक्टर महेश मलाणी जेको आहे उहो हिते मौजूदु हुयो हिन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान। त ज़ाहिरी तौर इहो लॻो पियो त हीउ उन सॼे वाक़े खे थधो करण जे लाइ ऐं हिकिड़ो रिलीफ जो ऐलान कयो वियो आहे। पंहिंजो भील जेको अॻूणो MP हुयो ऐं तोले जो हुनजे थर सां तालुक़ु न आहे, कुनरी वारे तलके ऐं ज़िले उमरकोट सां हुनजो तालुक़ु आहे, पर उहो हुते मौजूदु उहो बि हिन प्रकार सां मौजूदु हो। उन पाण बज़ाति ख़ुदि को मौक़िफ़ कोन ॾिनो त हुन फ़ैसिले ते ख़ुशि आहिनि या छा था चवणु चाहिनि, पर हिकिड़ो फैमिली खे या उन जेका तनक़ीद थी पई उनखे थधो करण जे लाइ ही हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस हुई। अॻियां हली हिनखे इन्वेस्टिगेशन करणी आहे, हिनखे हिकिड़ी रिपोर्ट पेश करणी आहे ऐं हिनखे ॿुधाइणो आहे त हिन कमेटी ते जेको ज़िम्मेवारियूं आहिनि कहिड़ियूं पूरियूं कयूं। ठीक है, पर पोरियत दो भील जे क़त्ल केस के पुलिस तरफ़ा मिस हैंडल करण इन मामले जे हवाले सां पुलिस ख़िलाफ़ को एक्शन वरितो वेंदो या न, इन बाबति कुझु न आहे ॿुधायो। तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। मांजी दो चांडियो।